जोसे ना ही थियल ऐं उहा असांखे खपे उन ज़रूरत ऐं उहा असां चाहियूं था त उहा गुरू कृपा सां मिली सघे थी। फ़ख़्रु थिए थो हर कंहिंखे शिष्य खे पंहिंजे गुरू ते थिए थो, औलाद खे पंहिंजे पीउ ते थिए थो या पीउ खे पंहिंजे भाइट ते थिए थो, औलाद ते थिए थो। असांखे बि तमामु वधीक फ़ख़्रु थिए थो जॾहिं अगरि अहिड़ा शिष्य हुजनि, अहिड़ा श्रद्धा भाव जंहिंजी बेहंता समर्पण, बेहंता गुरु जे प्रति विश्वास, यकीन, एतबार ऐं प्रेम ऐं प्यार श्रद्धा हूंदी आहे, उन शिष्य ते बेहंता फ़ख़्रु महसूस थिए थो। ऐं इहा ई मूंखे पंहिंजे शिष्यनि ते सभिनि ते थिए थो। ऐं अशोक कुमार मुंहिंजो शिष्य आहे, मुंहिंजो औलाद आहे। मूंखे बेहंता उन जे प्रति सदा ई प्रेम प्यार दुआ आसीसा जेको चवां घटि पए, पर मूंखे उन ते इलाही फ़ख़्रु आहे कि उन जी श्रद्धा ते मुंहिंजी आस्था, मुंहिंजी श्रद्धा